हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। प्यारा भाइरो नमस्ते। अॼु असां श्री गुरु बालपुरी जी जीवन कथा जो टियों पार्ट स्टार्ट कंदासीं। अॼु जी कथा में असां श्री गुरु बालपुरी जिन जे यात्राउनि जो ज़िक्र कंदासीं त श्री गुरु बालपुरी किथे किथे समाधि क़ाइमु कई। अचो त अॼु जी कथा जी शुरूआत कयूं। त सभ खां पहिरीं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त जेको सोन मियाणी शेर हो उनखे उहो नालो कीअं पियो। दरअसल मियाणी वर्ड असां उन लाइ यूज़ कंदा आहियूं त माण्हू जेको मच्छी पकड़ण वारो हूंदो आहे त मच्छी जेको पकड़ी ईंदो उनखे उन मच्छी जे बदिरां सोन मिलंदो हो, तंहिं करे उन शेर जो नालो सोन मियाणी रहियो। त श्री गुरु बालपुरी सिद्ध सवाई साहिब केतिरो ई अरसो उते रहिया हुआ, काफ़ी चेला बि कया। पोइ इन मंदर में पंहिंजो चेलो गुरु रघुनाथपुरी खे मड़ी में विहारे ॿियनि चेलनि खां मोकिलाए जथो साण करे अॻिते रवाना थिया। पाण अची लसबिला शहर में पहुता। लसबिला शहर जे माण्हुनि खे काफ़ी पंहिंजो ज्ञान ॾिनऊं, पंहिंजी चमत्कारूं ॾेखारियऊं ऐं उते नाम जो ॾीओ ॿारियऊं। उते कुझु ॾींहं रहण खां पोइ उते बि पंहिंजो आस्थानो ठाहिरायूं ऐं काफ़ी चेला कयऊं। ऐं उनखां पोइ उते पंहिंजो चेलो गुरु रूपपुरीअ खे विहारे ॿियनि चेलनि खे साण करे हिंगलाज ॾांहुं पंहिंजी जथे समेत रवाना थिया। घुमंदा फिरंदा चंद्रगोप, शिव महादेव, काली माता, हिंगलाज माता ते पहुता। पोइ उते चुल्हो कढी तपस्याऊं करण लॻा। गुरु बालपुरी सिद्ध सवाई हमेशह ध्यान में रहंदा हुआ। पाण सफ़र में हमेशह प्रभु जी तारीफ़ कंदा ऐं चेलनि खे उपदेश ॾींदा रहंदा हुआ। हिंगलाज जो सफ़र पूरे थियण खां पोइ कुझु ॾींहं पोइ हब नदी रस्ते तां घुमंदा फिरंदा पंहिंजे जथे समेत अची शाह नूरानी लाहौत लामकान ते पहुता। शाह नूरानी साहिब उते हिकु गार अंदरि चुल्हो कढियो हो। गार अंदरि सोराख़ आहिनि। ॿुधाइनि था त ताक़त वारा फ़क़ीर उतां रस्तो हिंगलाज माता, गोरनाथ कोट, चाइना जो रस्तो आहे। उते देवनि परियनि भूतनि जो वासो हो। गोकल देव नाले बाग बि आहे। शाह नूरानी पंहिंजी करामतनि सां गोकल देव खां बाग खसे गार अंदरि पूरे छॾियो। शाह नूरानी साहिब उते बाग में रहंदा हुआ। उन बाग में श्री गुरु बालपुरी साहिब बि पहुता, जिते शाह नूरानी सां संदसि दोस्ती थी वई। उते कुझु ॾींहं गुज़ारण खां पोइ श्री गुरु बालपुरी साहिब मोहब्बत फ़क़ीर जी दरगाह खां 14 मील जे फ़ासिले ते हिकु हब नदी जे किनारे ते पहुता, जिते श्री गुरु बालपुरी साहिब खे जल जी प्यास लॻी। उते पाणी न हुअण करे डोरे में नंढो खूह खोटाए पीअण लाइ पाणी कढियो। उन खूह ते वेही तपस्या शुरू कई, हरे कृष्ण जे नाले जो नाम शुरू कयो। उन हद खां अॼु ताईं गुरू जी गोर करे चवंदा आहिनि। उते जे इलाइक़े खे कंगोर नदी बि चवंदा आहिनि। गुरूअ जे गोर ज़मीन ते ब्रोइन जी आबादी हुई। उते जी ज़मीन ब्रोइन जे हवाले हुई, जिते खानो ब्रोई वारा रहंदा हुआ। उते केतिरो ई अरसो तपस्या करण खां पोइ पंहिंजे चेलनि खे चयो त हिन जाइ ते तव्हां हिकु खॾु खोटियो ऐं आउं अंदरि तपस्या करे समाधि वठंदुसि। संदसि चेला ऐं ॿिया माण्हू सभु परेशान थी विया। पोइ गुरूअ जो हुकुम त ज़रूरु मञिणो हो। आख़िर गुफ़ा खोटे वई। श्री गुरु बालपुरी सिद्ध सवाई उन गुफ़ा अंदरि वेही पंहिंजनि चेलनि खे हुकुम कयो त हाणे उन गुफ़ा खे बंदि करे छॾियो। संदसि चेला परेशानी ऐं ॿिया माण्हू सभई रोहण लॻा। गुरूअ जे हुकुम खे मञींदे उन गुफ़ा खे बंदि कयो वियो। सभई माण्हू पंहिंजनि अखियुनि मां लुड़क लाहींदे पंहिंजे पंहिंजे घरनि ॾांहुं रवाना थी विया। उन्हनि खे रस्ते में श्री गुरु बालपुरी सिद्ध सवाई साहिबनि दर्शन ॾिनो। माण्हू हैरान थी विया, हिक ॿिए खे चवणु लॻा त गुरू साहिब हिते वेठा तपस्या कनि, असीं गुरूअ खे हाणे समाधि ॾेई आया आहियूं। इहा ॻाल्हि सभिनी में पखिड़िजी वई ऐं हिक ॿिए खां उहा साॻी ॻाल्हि असां बि गुरूअ खे ॾिठो आहे, सभई पाण में चवणु लॻा। पोइ वापसी चेला उन जाइ ते आया, उन समाधि खे खोटियो त अंदरि त कुझु बि न आहे। हैरान थिया। कुझु देरि में भरिसां प्रगट श्री गुरु बालपुरी चेलनि खे दर्शन ॾिनो ऐं चयो त अव्हां में सब्र न आहे।
त हाणे गॾिजी सभई मूंखे समाधि ॾियो। पोइ भरिसां वॾो खॾो खोटे ॿिए समाधि ॾिनी वई। पाण केतिरो ई अरसो प्रभुअ जे नाले में मगन रहिया, हर वक़्तु श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण ध्याईंदा हुआ। श्री गुरु बालपुड़ी कुझु अरसो ज़मीन अंदरि रहण बाद सूमर जे ॾींहुं सुबुह टाइम ते ज़मीन खां ॿाहिरि निकिरी आया। पोइ गुरु साहिबनि जूं उते 2 समाधियूं ठाहियूं वयूं, छो त गुरु साहिब जंहिं समाधि में तपस्या कई उन जे भरिसां ॿाहिरि निकिरी आया आहिनि, जंहिं करे 2 समाधियूं ठहियूं वयूं। श्री गुरु बालपुड़ी साहिब ज़मीन खां ॿाहिरि अचण जी ॻाल्हि सभिनी माण्हुनि में पखिड़िजी वई ऐं इलाइक़े जा माण्हू सभु हैरान थी अचराज में पइजी विया त हीउ को अहिड़ो ख़ुदा जो बंदो आहे, इन में एतिरी शक्ति आहे जो ही हज़ारे ॾींहं इन खोह में इन खॾी में रही करे तपस्या कई ऐं असांखे पंहिंजनि करामतुनि ज़रिए तमामु घणो सुख पहुचायो आहे। उन्हनि चेलनि ऐं शेवकनि जो अञा श्री गुरु बालपुड़ी ते विश्वास वधी वियो ऐं पाण वरी श्री गुरु बालपुड़ी साहिब गोमती परी चेले खे उते विहारे पाण उतां रवाना थी विया। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। बोल श्री गुरु बालपुड़ी सद सवाई की जय। अॻ जी कथा असां सुबुह जो अपलोड कंदासीं। जेकॾहिं तव्हांखे इहा कथा पसंदि आई हुजे त ज़रूरु शेयर कजो ऐं पंहिंजे ॿारनि खे, मूं कल्ह ई चयो हो त पंहिंजे ॿारनि खे हरि नाम जो सिमरन ज़रूरु करायो, छाकाणि त उन में ई शांती ऐं सुख आहे। हरि बोल हरि बोल। कम खां जॾहिं कख थी थो पवां, कड़जी थो पवां, थकिजी थो पवां, तुंहिंजे झोली में त श्री गुरु बालपुड़ी सुम्ही थो पवां।